सूबो देरो लॻ पीपी अॻवान PS जो उम्मीदवार नईम अहमद खल जो भाइटो शाह हसन खल खे यूसी मीरक जे अॻवान वज़ीर हुसैन हत्तार यूसी समी जे इसराई लियाकत अली सियाल शहबाज खान सियाल यूसी मीरक यूसी समी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा कराया। ॻोठ मीरक में ख़ालिद हत्तार अब्दुल रज़ाक सूमरो गुल अहमद सूमरो ॻोठ चंगल भुट्टो अब्दुल ख़ालिक भुट्टो ॻोठ अली नवाज़ सियाल में धड़ी बख्श सियाल विंग शरीफ ग़ुलाम नबी भुट्टो अली हुसैन सियाल शेर मोहम्मद सियाल इख्तियार सियाल ॻोठ मोहम्मद शाह ॻोठ इकबाल मंगणेजो ॻोठ जुड़ियल सियाल मुरीद सियाल ॻोठ सईद ख़ान मंगणेजो अमीन ॻोठनि में कॉर्नर गॾिजाणियूं करायूं ऐं घर घर वञी पीपी जे उम्मीदवारनि N204 जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जिलानी PS जे उम्मीदवार नईम अहमद खल खे वोट ॾेई कामयाब करण जी मुहिम ज़ोर शोर सां हलाई। इन मौक़े ते ॻोठाणनि पीपी जा झंडा खणी जीए भुट्टो जीए शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जा ज़ोरदार नारा पिणु लॻाया। ॻोठाणनि पीपी अॻवान शाह हसन खल ते गुलनि जी पिणु वर्खा कई ऐं वचन कयो त 8 फ़रवरी ते तीर ते ठपो हणी पीपी जे उम्मीदवारनि खे कामयाब कंदासूं। पीपी अॻवान शाह हसन खल इन मौक़े ते ॻोठाणनि पारां ॾिनल मोहबत जो शुक्रियो पिणु मञियो। पीपी अॻवान ॻोठाणनि खे पिणु यक़ीन ॾियारियो त कामयाब थियण बाद ॻोठ में तरक़ियाती कम कराए वेंदा ऐं अवाम खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदासूं। पीपी अॻवान शाह हसन खल समी शहर में शहबाज खान सियाल सराय लियाकत अली सियाल जी दावत में पिणु शिरकत कई ऐं पीपी अॻवान सां गॾु सराई वज़ीर हुसैन हत्तार तालिब हुसैन भुट्टो ज़हूर हुसैन ॼामड़ो आशिक अली ओठे जहांगीर खान सियाल नसीर मोहम्मद हत्तार मोहसिन अली सैतो दोस्त मोहम्मद सैतो ऐं ॿिया पिणु वर्कर ऐं इलाइक़े जा नेक मर्द पिणु गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।